सिंध के तरक्याती कमन ते पीपीआई नून लीग आमू सामू अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ तरफ़ां पंहिंजे दौर में सिंध में कोयलो कढण समेत तरक्याती कम करण जी दावा। संदसि जणाए त सिंध जे कोयले ते 50 सालनि खां बयान ॾिना विया। हुननि कोयलो कढी प्लांट ठाहियो, पोइ बिजली पैदा कई। कराची में दहशतगर्दी कंहिं ख़त्म कई ऐं अमन कंहिं क़ाइमु कयो। सिलेक्टेड हुकूमत खां सवाल कयो वञे त कराची में तरक्याती कम छो न थिया आहिनि। पाणी जो हिकु मनसूबो बि मुकमल न थी सघियो। हू कम कनि ऐं वोट वरी कंहिं ॿिए खे मिलनि। कराची में चित्राल वारा ॿुधाइनि त छा इहा नाइंसाफ़ी नाहे। आरटीएस विहारे जेका हुकूमत क़ाइमु कई वई उहा हिकु मोटरवे बि क़ाइमु न करे सघी। कराची खां हैदराबाद नेशनल हाईवे खे मोटरवे बणायो वेंदो। संदसि नज़र में इहो मोटरवे नाहे। आइन ऐं कानून जी वाट ते हलंदड़नि खे रस्ते तां हटायो वेंदो आहे। 12 अक्टूबर 1999 ते सुबुह जो वज़ीर आज़म हो। शाम जो हाईजेकर बणाए पेश कयो वियो। पुट खां 1 लख रुपया पघार न वठण ते नाहिल करे इक़्तिदार मां फारिग कयो वियो। पीपल्स पार्टी तरफ़ां नवाज़ शरीफ जी सिंध में तरक्याती कम करण जी दावा रद्द। थर में कोयलो 32 साल अॻु दरियाफ़्त थियो। जेकॾहिं 50 साल अॻु कोयलो मिलियो त लिकाइण ते नवाज़ शरीफ क़ौम ऐं मुल्क जो ॾोहारी आहे। बेनज़ीर भुट्टो थर जे कोयले मां बिजली पैदा करण जो वाइदो कयो। अमन अमान क़ाइमु करण में पुलिस जूं कुर्बानियूं शामिल आहिनि। नून लीग खे सिंध में उम्मीदवारी नथा मिलनि, तंहिं करे फर्ज़ी ॻाल्हियूं करे सिंध जी रिथाउनि जो क्रेडिट खणण जी कोशिश कई पई वञे। एहसन इक़बाल पाण ट्वीट करे थर समेत सिंध जे रिथाउनि ते सिंध सरकार जी वाखाण कई हुई। अॻूणो वॾो वज़ीर सैद मुराद अली शाह। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त इस्लामाबाद कॾहिं बलूचिस्तान खे पाकिस्तान सम्झो ई नाहे। बलूचिस्तान पाकिस्तान खे वॾो मुल्क बणाए सघे थो। जंगनि ज़रिए को बि मुल्क तरक़ी नथो करे सघे। इसराइल फ़लस्तीनी ते ज़ुल्म करे रहियो आहे पर अॻिते न वधी सघंदो। 40 सालनि ताईं अफ़गाननि जी महिमान नवाज़ी कई पर पाकिस्तानियुनि खे ॿाहिरि न सम्झी रहिया आहिनि। सियासत संदसि ज़रूरत न पर मजबूरी ऐं शहीदनि जो कर्ज़ आहे। इलेक्शन में लेवल प्लेइंग फील्ड मिली त सरप्राइज़ ॾींदासीं। पीपल्स पार्टी जो को बि सियासी मुख़ालिफ़ नाहे। असां महांगाई, बेरोज़गारी ऐं ग़ुर्बत सां मुक़ाबिलो करे रहिया आहियूं। महांगाई ऐं बेरोज़गारी अवाम खे परेशान करे छॾियो आहे। इक़्तिदार में अची नौजवाननि ऐं पौरतुनि खे रिलीफ ॾियण लाइ प्रोग्राम शुरू कंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी। चीफ जस्टिस जी वनी सरीना ईसा पर डे रवानगी वक़्तु तलाशी ॾिनी, का बि छूट तलब न कई। चीफ जस्टिस वीआईपी लाउंज इस्तेमाल करण खां इनकार कयो। हैरत आहे त 66 ॾींहं पुराणो ख़त चीफ जस्टिस ऐं संदसि घरवारी जी पर डे रवानगी वक़्तु साम्हूं आयो आहे। सरीना ईसा जी तलाशी जी कैमराउनि ज़रिए तस्दीक करे सघिजे थी। सुप्रीम कोर्ट तरफ़ां हवाई अॾनि ते जजनि ऐं संदनि घरवारनि जी जिस्मानी तलाशी बाबति वज़ाहत तलब। मुल्क में रजिस्टर्ड वोटनि जो तादाद 12 करोड़ खां वधी वियो। सिंध में 2 करोड़ 69,94,769 वोट रजिस्टर्ड। इलेक्शन कमीशन आम चूंडुनि लाइ वोटनि जा अंग अखर जारी करे छॾिया। पंजाब में 7 करोड़ 32,07,896 वोट। बलूचिस्तान में 53,71,947 वोटर। केपी में 2 करोड़ 19,28,119 वोट रजिस्टर्ड। कराची जे इलाइक़े मच्छर कॉलोनी में गैस सिलेंडर जे धमाके जे नतीजे में 3 ॼणा दॿिजी फौत, 17 माण्हू ज़ख़्मी। ॻणती जोगी हालत में इस्पताल मुंतक़िल। ज़ोरदार धमाके सबबि 3 इमारतुनि खे नुक़सान। पुलिस जो चवणु आहे त गैस सिलेंडर दुकान में मुंतक़िल करण दौरान ज़ोरदार धमाको थियो। सिंध यूनिवर्सिटी जे उस्तादनि जो केस दाख़िल करण खां ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो, पेपर मुलतवी। अॻवाननि जो चवणु आहे त सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण जी इल्ज़ाम हेठि 2 उस्तादनि ते बेबुनियाद केस दाख़िल कयो वियो आहे। उस्तादनि तां केस ख़त्म करे एसएचओ खे मुअतल कयो वञे। ऐं पर्थ टेस्ट में स्लो ओवर रेट ते क़ौमी क्रिकेट टीम मथां ॾंड। आईसीसी जो चवणु आहे त पाकिस्तानी टीम खे मैच फी जो 10% ॾंड अदा करणो पवंदो।